बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आया उस्ताद अब्दुल गफ़ार तहां ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नई वीडियो से अगर तहां जी खिदमत में। दोस्तों अज सबक यार हूँ दर्जे 7 मां, जंहिंजो उनवान आहे अखलाकी कदुर। पहिरें इन सबक जूं लफ़्ज़ माञाऊं, पोइ सवाल जवाब, उनखां बैद में ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो, चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजे क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक जे लफ़्ज़ माञा ऐं सवाल जवाबनि जे तरफ़। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ क़दुर माना मर्तबो, लफ़्ज़ ख़ूबियूं माना ख़सलतूं, लफ़्ज़ समाज माना मुआशरो, लफ़्ज़ वाक़ुफ़ माना ॼाण या ॼाणू, लफ़्ज़ अशरफुल मखलूक़ात माना समूरी मखलूक खां बहितर, लफ़्ज़ भाईवार माना हिस्सेदार, लफ़्ज़ लाज़िम माना ज़रूरी, लफ़्ज़ माज़ी माना गुज़िरियल दौर, लफ़्ज़ लीका माना हदूं, लफ़्ज़ लताड़े माना ख़त्म करे, लफ़्ज़ असहाब माना हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा साथी। पोइ लफ़्ज़ आहे इस्तक़लाल माना मज़बूती, लफ़्ज़ मीज़ान माना ताराज़ी या तराज़ू, लफ़्ज़ घुर्ज माना ज़रूरत, लफ़्ज़ छीहो माना नुक़सान, लफ़्ज़ रसियो माना पोहतो, लफ़्ज़ ज़मानत माना ज़िम्मेदारी, लफ़्ज़ ख़ताकारन माना ॾोही या मुजरम, लफ़्ज़ ज़ालिम माना कंहिंजो हक़ खाइण, लफ़्ज़ इंतकाम माना बदिलो, लफ़्ज़ अज़म माना इरादो। मश्क नंबर पहिरियों, हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। अलिफ़ सवाल नंबर पहिरियों, सहब ऐं बुर्दबारी मां छा मुराद आहे? जवाब, कावड़ ॾियारींदड़ ॻाल्हियुनि ते गुस्सो न करण खे सहप या बुर्दबारी चइबो आहे। बे सवाल नंबर ॿियो, सबुर ऐं शुकुर बाबति अव्हांखे कहिड़ी ॼाण हासिल थी आहे? जवाब, सबुर ऐं शुकुर बाबति असांखे इहा ॼाण मिले थी त असांखे जिस्मानी ऐं रूहानी तकलीफ़ुनि ते सबुरु करणु घुरिजे ऐं जॾहिं नेमत ऐं ख़ुशी हासिल थिए त असीं शुकुर अदा करियूं, छाकाणि त अल्लाह ताला शुकुरगुज़ार बाननि खे पसंदि करे थो ऐं सबुर वारनि सां गॾु आहे। जीम सवाल नंबर टियों, ख़ुश अख़लाक़ी छाखे थो चइजे? जवाब, ख़ुश अख़लाक़ी जी माना सुहिणे अख़लाक़ सां मिलण जी आहे। असांखे अख़लाक़ सां पेश अचण जो ताक़ीद कयो वियो आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन बे ख़ुश अख़लाक़ माण्हूअ सां मुहबत कनि था। दाल नंबर चौथों सवाल, इंसान जा सुठा गुण कहिड़ा कहिड़ा आहिनि? जवाब, इंसान जा सुठा गुण त घणा आहिनि, पर उन्हनि मां बुनियादी सुठा गुण ही आहिनि। नंबर पहिरियों सबुरु करणु, नंबर ॿियो बुर्दबारी ॾेखारणु, नंबर टियों माफ़ ऐं दरगुज़र करणु, नंबर चौथों शुकुर करणु, नंबर पंजों अख़लाक़ सां पेश अचणु, नंबर छहों ॿिए जो भलो सोचणु, नंबर सतों हमदर्दी करणु, नंबर अठों सिधी राह ॿुधाइणु, नंबर 9 ग़लति कम खां सुहिणे तरीक़े सां रोकणु वग़ैरह। हे
सवाल नंबर 5, समाजी हम आहंगी पैदा करण लाइ असांखे छा करण घुर्जे? जवाब, समाजी हम आहंगी पैदा करण लाइ असांखे घुर्जे त जंगे ऐं फ़साद खां बचूं, गॾिजी हिक ॿिए जी ॾुख सुख में शरीक थियूं ऐं हिक ॿिए जी हक़नि जो ख़्यालु रखूं। इन तरीक़े सां समाज में हम आहंगी पैदा थींदी। नंबर 2, हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना लिखो ऐं जुमलनि में कमु आणियो। लफ़्ज़ आहिनि मीज़ान, इस्तक़लाल, ख़सलत, ख़ताकारन, छीहो। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं ऐं इन्हनि खे जुमलनि में इस्तेमालु कंदासीं। लफ़्ज़ मीज़ान माना तराज़ी या तराज़ू। जुमिलो लिखंदासीं, अल्लाह ताला मैदान हशर में हर इंसान जी अमलनि लाइ मीज़ान रखंदो। लफ़्ज़ आहे इस्तक़लाल माना मज़बूती। जुमिलो लिखंदासीं, मुसीबत जे साम्हूं इस्तक़लाल सां बीहण खे सब्र चइबो आहे। लफ़्ज़ आहे ख़सलत माना आदत। जुमिलो लिखंदासीं, असांजे अंदरि सुठी ख़सलत हुजणु घुरिजे। लफ़्ज़ आहे ख़ताकारन माना ॾोही। जुमिलो लिखंदासीं, अल्लाह ताला ख़ताकारनि खे माफ़ कंदो। लफ़्ज़ आहे छीहो माना नुक़सान। जुमिलो लिखंदासीं, इत्तिहाद न हुजण करे क़ौमनि खे छीहो रसंदो आहे। नंबर 3, हेठि ॾिनल ख़ाल भरियो। जी दोस्तों, हाणे ख़ाल आहिनि, इन्हनि खे भरींदासीं। अलिफ़ नंबर पहिरियों ख़ाल, समूरनि साह वारनि में इंसान खे ख़ाल सॾियो वियो आहे। ख़ाल में लिखंदासीं अशरफुल मख़लूक़ात। नंबर ॿियो ख़ाल, मके जी फ़तह खां पोइ हज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि आलिही व असहाबिही वसल्लम जिन जे मुख़ालिफ़नि खे ख़ाल करे छॾियो। ख़ाल में लिखंदासीं माफ़। जीम नंबर 3 ख़ाल, दुनिया हिकु ख़ाल मिसल बणिजी पई आहे। ख़ाल में लिखंदासीं घर। दाल नंबर 4 ख़ाल, मुल्की ऐं बैनुल अक़वामी सतह ते केतिराई इदारा इंसानी ख़ाल लाइ कमु कंदा रहनि था। ख़ाल में लिखंदासीं भलाईअ।